था सुभाणे मतों जे लाइ कोर्ट में वञी नाराज़गी ॾेखारी पंहिंजी न अचण छा मसलो आहे एॾो कावड़ जो छा मसलो आहे अदा मसलो इहो आहे त हीअ दुकान मां ठारायां पियो न सर पर ॾेई तव्हां बि ब्रदरी आई आहे इशू त थियो आहे न असांजा नुक़सान कया तव्हां हाणे काॾे था वञो छा मसलो थियो सर हाणे पाण हलिया था वञनि नुक़सान असांजो कराए छा थियो दादा अदा ही असांजी प्रॉपर्टी आहे हिते ज़ाती प्रॉपर्टी आहे दुनिया खे ख़बर आहे हिते असां 70 साल 80 साल खां वठी असांजी आबादी आहे हिते असांजा दुकान मार्केट जूं शयूं पयूं आहिनि हीअ असां कची आबादी में असांजी लीज़ कयल आहे जॾहिं असां कल्ह कमु शुरू करायो आहे चोथों ॾींहुं कमु शुरू आहे त अॼु अलाए कंहिंजी जुर्त ते अलाए कंहिंजे गुत ते SDM साहिबु जेको आहे अची करे हिन शुरू कराई आहे हाणे हीअ तोखे बि प्रेसर तां आया आहियो तव्हांजे साम्हूं बीठो कोन प्रेस जेको आहे निकितो हलियो वियो हाणे हिन मां सौ सुठो साफ़ ज़ाहिर आहे जिते डॉक्यूमेंटेशन असां सॼी दुश्मनी कई थी वञे या शहर में असां पीपल्स पार्टी में रहिया आहियूं यकी त असांखे भाऊजा लेगारी जेके बि हिते माण्हू विहारिया असां पाण ख़ुदि PP में आहियूं उहे असां छो था ज़ुल्म कराइनि असांजी प्रॉपर्टियुनि सां छो था ज़ुल्म कराइनि हिकु चकर न 2-3 चकर उचियूं थी सघनि असांजी प्रॉपर्टियुनि सां असांजे घरनि सां मसला थी सघिया अॻे में डिस्पोज़ल खूह लॻायो वियो असांजी प्रॉपर्टी जो वैल्यू ख़तमु कयो वियो असांजे घरनि जो बि नथो चयो वियो असांजी सिहत जो बि नथो चयो वियो असांजी पाणी जो बि नथो चयो वियो हाणे ज़ाती 70-80 सालनि खां वठी असां हिते आबाद आहियूं पीपल्स पार्टी में रहिया आहियूं पंहिंजी पीढ़ी खां वठी 7वीं पीढ़ी असां पीपल्स पार्टी में रहिया आहियूं कंहिं बि उहिदेदार चयो आहे SDM साहिब खे जेको बि हिन जो एक्शन करे हाणे चयो थो त मां ग़लति आहियां गाॾी कढी हलियो वियो आहे मां ग़लति आहियां असां वटि डॉक्यूमेंट्स आहिनि वग़ैरह आहिनि लीज़ आहे कची आबादी में आबाद रहिया आहियूं यकी हाणे तव्हांजो छा ध्यानु कयो अथऊं असांजा दुकान DPG लॻल हुई उहा जेका ड्राए करे ख़तमु करे हलिया विया आहिनि ये ध्यान करो जॾहिं असां SDO साहिब खां इहो हा तव्हां ॻाल्हायो जी अदा दुकान ठारायां पियो मोहम्मद यासीन उमराणी चांदनी चौक खां ॻाल्हायां थो 2022 में जॾहिं मां हिते कंस्ट्रक्शन करायां पियो त हुन इहो जवाबु ॾियां त भई सरकारी प्रॉपर्टी आहे उन खां पोइ 2024 में कची आबादी सिंध गवर्नमेंट अथॉरिटी जेको आहे ॾिनी ख़ुदि मूंखे पंहिंजो इन रेवेन्यू वारनि घुरायो मुख़्तियारकार ऑफिस उन टाइम जो पंहिंजो SDM साहिबु हुयो सभु हुया ऐं हिन टाइम बि महमूद पंवर साहिबु उहो बि आहे त बाबा हिन शइ मां तव्हां पंहिंजो फ़ाइदो वठो असां गवर्नमेंट जे जेको आहे सो हीअ चालान PRA 600 रुपया स्क्वायर फुट सां असां को चार्जिस वरिती वई आहे हीअ चालान मौजूदु आहे हीअ बैंक जो साईं खे चवां हीअ अथॉरिटी हीअ ऑफिसरनि जिन असांखे सेल करे ॾिनी आहे हीअ असांजो जेको आहे सो डॉक्यूमेंट दस्तावेज़ आहिनि उन खां पोइ हीअ सॼो मुकमल जेको आहे जेको बि आहे कची आबादी जो हीअ नक्शा आहिनि हर शइ आहे इन खां पोइ जॾहिं हीअ मुंहिंजो कमु हले पियो त सुबुह मूंखे असिस्टेंट मुख़्तियारकार आहे असांजो अंसार मंगरियो उन मैसेज कराए माण्हू मोकिलियो पंहिंजो फोटो आहे त भई कमु बंदि कराए मां हुते मां डॉक्यूमेंट खई वियुमि त हीअ तुंहिंजा डॉक्यूमेंट जाली आहिनि जॾहिं मां ऑफिस पंहिंजो कची आबादी वारनि वटि मां पहुतुमि उनखे चयो मां तव्हां मूंखे जाली कमु करे ॾिनो आहे हुन चयो असांखे मुख़्तियारकार जी अथॉरिटी आहे SDM जी अथॉरिटी आहे ऐं कमिश्नर जी अथॉरिटी आहे जेको हिननि मूंखे हीउ लेटर ॾिनो असां इन बेआब ते जेको आहे कई थोरी जंहिंमें 463 उन्हनि पंहिंजो सर्वे नंबर ॾिनो आहे हुन सां मां इहा ॻाल्हि कई भई 463 सर्वे नंबर असांजो पर्ची आहे जंहिंमें 39 गुंटा आहे कि हुन चयो न हीअ गवर्नमेंट जी पंहिंजो हिकिड़ा नंबर जेके इशू कंदी आहे अलाट कंदी आहे कि उन तहत सां हाणे पंहिंजो मुख़्तियारकार हिन जी सही आहे पोइ ख़बर त कोन्हे त असां अलाए कहिड़ो मटेरियल मां सलूक थो कई वञे असां आहियूं त पीपल्स पार्टी जा पर बार बार असांखे टारगेट थो कयो वञे असांखे अफ़सोस आहे हीअ हिन जो लेटर जेको आहे सो लाड़काणी ऑफिस मुख़्तियारकारी जो DC ऑफिस जो लेटर बि ॾियनि था वरी ॾाढो अची कनि था ॾाढो बि वेंदा कनि हाणे पंहिंजो सॼो कमु ड्रायर आहे आयो आहे चए त मां मां कमु बंदि करायो आहे मूंखे तव्हां एतिरो टाइम ॾियो त सुभाणे मां ऑफिस वञी हुन सां ॻाल्हायां सही न या तव्हां हुननि ॾे नोटिस कढो त भई तव्हां हीअ ग़लति कमु छो कयो आहे हाणे हिन टाइम ड्राए मूंखे ॿाहिरि कढी वियो आहे यार सॉरी थो कयां ऐं जेको आहे सो भई इहा शइ हिते पई हूंदी तकड़ कई मां तव्हां तकड़ कई तकड़ कई की जॾहिं असांखे हिकिड़ी अथॉरिटी ॾिनी वई आहे असां हिन जी चार्जिस ॾिनी आहे 800 स्क्वायर फुट आहे 600 रुपये सां काउंट कयो त लखें रुपया असांजा गवर्नमेंट रिकवरी कया आहिनि उनजे बावजूद बि असां हीअ जेको आहे नाजाइज़ी आहे ॾिसो त पाण सॼो स्टाफ अलाह तव्हांखे निकी ॾे SDM जो अमलो उन्हनि सां साणु आहे हाणे पंहिंजो शहर में जेकी कब्ज़ा लॻा पिया आहिनि म्यूनसिपल ऑफिस सां लॻोलॻि जेके माण्हुनि खे दुकान ठाहे ॾिना विया आहिनि लीज़ ते उते हिननि खे इंक्रोचमेंट नज़र न कोन थी अचे हिते असांखे घटि में घटि 70 खां 75 साल थियो आहे असां हिते जेको आहे रहाइशी आहियूं
साईं जे भरिसां या कंहिंजे हिकिड़े ओवरऑल मां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां म्यूनसिपल जे भरिसां माण्हुनि खे हथ सां दुकान ठाराए ॾिना विया आहिनि उते हिननि खे रिक्रूटमेंट नथी थिए त कंहिंजो ॿार बचो वञी साह नथो करे रस्ते सां यार एॾी नाजाइज़ी छो आहे असां सां असां पीपल्स पार्टी आहियूं असां बिलावल साहिब खे अपील था कयूं अभी फरियाल खे ऐं असां भाउ एजाज लेगारी खे जेको आहे अपील था कयूं त हे नोटिस वरितो वञे नाजाइज़ी असां सां असांजी पंहिंजी हिते प्रॉपर्टी आहे मीरासी प्रॉपर्टी आहे उन खां बाद बि हिननि चयो त बाबा हीअ जेको आहे कच्ची आबादी में अचे थो तव्हां खाते जा पैसा ॾियो 600 या फी फुट ते असां पैसा न आहिनि पोइ बि नाजाइज़ी यार हर हिकु नओं ऑफिसर खे हर हिकु ऑफिसर खे पैसा त कोन ॾींदासीं न असांखे हिकिड़ी शइ असांखे हिननि पैसा वठी करे असांखे ॾिना अथऊं त असांजो हक़ु आहे असां कोर्ट में वेंदासीं हिननि जे ख़िलाफ़ बाक़ी ॿाहिरि निकिरी चयो त तव्हां तकड़ कई आहे इन लाइ जेको आहे सो तव्हां तकड़ न कयो आहे मूंखे पंहिंजे मुंहं सां मिलो आहे माना असां पैसा ॾियूं बार बार बहरहाल असांजो पैसा तव्हां केरु थो करे न पैसनि जी ॻाल्हि कोन्हे माना पंहिंजे मथां छा मिलणु चइजे पंहिंजे मिलण खे छा चइबो आहे बाबा हिते जॾहिं हिकु पब्लिक बीठी आहे त माण्हू खुली ॻाल्हि करे असां चवंदा साईं 24 कलाकनि जो टाइम ॾियो असां पाण ठाहियूं था अगरि असां हीअ शइ ग़लति आहे त असां पाण ठाहींदासीं महिरबानी हाणे